करे मोकिलाणी मुसाफिर जाव्या करे मोकिलाणी प्यासा सैयद न पीता पानी मुसाफिर जाव्या तरार ने तीर में जो बनियो निशानो हुसैन जगम में रुनो पाकुनानो रुनो पाकुनानो हुसैन जी हंज में कई असगर पुजानी हुसैन जी हंज में कई असगर पुजानी प्यासा सैयद न पीता पानी चवल्ला मुझा दोस्तों रब जो कुरान तो फरमाए त इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह बेशक उहे माण्हू जेके अल्लाह खे ईज़ाइन था अल्लाह जे रसूल खे ईज़ाइन था हे रसूल जो ईज़ाइन महबूब जे बचड़नि सां ज़्यादती करण ज़ुल्म करण महबूब जे अहले बैतन खे ईज़ा पहुचाइण इहो दिलबर नबी जो ईज़ाइन हिकिड़ो ईज़ा इहो जिस्मानी आहे ऐं ॿियो मुंहिंजे दिलबर नबी जे सुन्नत ऐं शरीयत जी बरख़िलाफ़ी करण महबूब जो दीन जेको दिलबर नबी मुंहिंजे आका मोहम्मद करीम जेको दीन पंहिंजे पाक जिस्म जो रत ॾेई जंहिं दीन जो वण आबाद कयो हाणे जेको इन दीन जो दुश्मन बणिजी वञे उन दीन जूं दीवारूं बि ठाहे उन दीन जे बूटे खे बि कुहाड़े सां कटे त इहो विजन रसूलुल्लाह खे ईज़ा पहुचाए रहियो आहे मुंहिंजा दोस्तो महबूब जे सुन्नत जी बरख़िलाफ़ी करे महबूब जे ॾेखारियल ऐं सेखारियल दीन जी फंजकड़ी करे इहो बि गोया रोज़े अतर में दिलबर मोहम्मद खे ईज़ा पहुचाए रहियो आहे सच ॿुधायो भला जेको मस्जिद वैरान कयूं वेठो आहे ज़िना थो करे शराब थो पीए कुतनि रिच कुतनि जूं बचूं थो कराए कुकड़नि जूं गोयूं थो करे ॿुधायो त इहो महबूब खे राज़ी थो करे या नाराज़ तो भला थधा था ॻाल्हायो मस्जिद वैरान पई आहे ऐं होॾे टीवीअ ते ॾिस त माण्हुनि खे वेहण जी जाइ नथी मिले रसूल खे ईज़ाई या राज़ी कयईं ॿुधायो त सही न हो बादशाह जो वज़ीर हो दाढ़ी पे वेठे हजाम वटि कूड़ाई हिकिड़ो आलिम सगोरो अचे बुज़ुर्ग अलाह जो बानो लंघियो की रीश में तराशी दाढ़ी तो कूड़ाई जी रीश खुद में तराश में दिल का सेरा नहीं आजारा पंजी दाढ़ी तो कूड़ाया पंजी दाढ़ी पान तो कूड़ाया बेकेंगे तो कौन तो ईसाया तो आलिम सगोरे हकल करे चस तरीश खुद में तराशी व दिल हजरत मोहम्मद रसूलुल्लाह में आजारी अरे दाढ़ी पंजी तो कूड़ाई पर दिल मिठे मोहम्मद करीम जी तो रोजे पाक में रंजाई हकल कई हजाम के बंद कर उस्तरो ए आलिम सच तो चवे महबूब जी सुन्नत भेलाया महबूब जे जो सुन्नत के कटाया तो महबूब के तकलीफ पहुंचंदी बस अज का वठी वायदो तो कया तो वरी ने सुन्नत से दुश्मनी न रखंदुसि होता जेको बेहयान जा कम करे जुल्म करे को कुहाड़ी खयो गरीबन जा गिचू लाहींदो वते मिस्कीनन जा रक्त हारींदो वते यतीमन जा माल खाईंदो वते ऐं जानवरन ते रहम न करे कुकड़न के वेढ़ाईंदो वते मुजा दोस्तो अल्लाह जी मखलूक जे ला आज़ार बणजी वने बेखबर ते महबूब राजी थींदा या नाराज थींदा खुदा जो कसम असा जो को अमल महबूब
महबूब खां पुछो नहीं हर रिपोर्ट खमीस ऐं सूमर ते असांजा हर अमल मदीने वारे साईं जे दरबार में खणी मलाइक पहुचाइनि था पोइ न तुंहिंजी हीअ रिपोर्ट वञे हे जेकी तूं पंहिंजे हियाण में हथ त रखे ॾिस न पंहिंजे गिरेबान में छाती त पाए ॾिस त छा थो कंदो वती जे इहा रिपोर्ट महबूब वटि पहुचे त मुंहिंजा दिलबर नबी केतिरा गमगीन थींदा अफ़सोस मुसलमान उन महबूब खे राज़ी कयूं या नाराज़ कयूं तव्हां राज़ी कंदो या नाराज़ कंदो पोयां बीठल वेठल सभई ॿुधायो महबूब खे सरकार मदीना के राज़ी कबो न जे सरकार के राज़ी करणो आहे त महबूब जे दीन ते हल महबूब जी सुन्नत ते अमल कर शरीयत जी ताबेदारी कर मस्जिद के आबाद कर ॿुधो जेकॾहिं यज़ीद दुश्मन अहले बैत हुयो पर जेको महबूब जे दीन जो दुश्मन आहे इहो बि यज़ीद खां घटि न आहे यज़ीद जहिड़ो ई ज़ालिम आहे जेको महबूब जे शरीयत ऐं सुन्नत जूं दीवारूं ठाहींदो वते अरे मुंहिंजा दोस्तो ही करबला जी कुर्बानी छो थी इन दीन जी ख़ातिर थी न छो थी करबला जी कुर्बानी कोई मफ़ाजात या अचानक जो वाक़ियो कोन हुयो ही त महबूबन करीमन खुद पंहिंजे बच्चन खे कुर्बानी जे लाइ पेश कयो पंहिंजे दीन खे बचाइण जे लाइ खुदा जो कसम महबूबन करीमन के हर गाल जो इल्म हुयो त छा कुछ थियण वारो आहे ऐं इहो अचानक इहो वाक़ियो ईअं कोन थियो पर मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम पंहिंजे दीन इस्लाम जे गुल खे आबाद करण जे लाइ पंहिंजा अली असगर जहिड़ा गुलाब जा गुलड़ा अली अकबर ऐं कासिम जहिड़ा जवान बच्चा ऐं सोने हुसैन कुल्हनि जे सवार इमाम हुसैन जहिड़ा शहज़ादा कुर्बान करे उन्हनि जे पाक लहू जे मथां हिन दीन जे वण खे मदीने वारे आबाद कयो केॾी महिल उहद में महबूब जो ॾंद पियो शहीद थी केॾी महिल बदर में मुंहिंजे दिलबर नबी जा ॻोढ़ा पिया गलनि था किरनि त ज़मीन पई आली थिए केॾी महिल हुनैन में मदीने वारे ते तीर पिया वसनि इन दीन जे वण खे आबाद करण जे लाइ मुंहिंजा दोस्तो केॾी महिल उहद में सैयदना अमीर हमज़े जे जिस्म पाक जा गभा गभा पिया कया वञनि त कॾहिं इन दीन जे ख़ातिर करबला जे मैदान में इमाम अली असगर इमाम अली अकबर जहिड़ा शहज़ादा कुर्बान पिया थियनि इन दीन जे गुल खे आबाद करण जे लाइ पोइ जेको उन दीन जो दुश्मन बणिजे त इहो बि को घटि धाड़ेल चइबो इहो को घटि दुश्मन चइबो मुंहिंजा दोस्तो त इहो बि वॾो अहल बैत जो दुश्मन आहे जेको दीन जूं दीवारूं ठाहे थो इहो रसूलुल्लाह खे ईज़ा पहुचाए थो ऐं क़ुरान तो फरमाए त इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू जेके अल्लाह खे ईज़ाइन था अल्लाह जे रसूल खे ईज़ाइन था उन ते दुनिया में बि फिटकार आहे त आख़िरत में बि उन ते फिटकार वसे थी हिननि जे लाइ वॾो ख्वारी वारो अज़ाब रब ठाहे तयार करे छॾियो आहे ओ मुस्लमान अख पट ओ मुजादा इहे रस्ता छॾ गुनाहनि वारा इहो किरदार यज़ीद वारो छॾ किरदार वटि सोणे इमाम ज़ैनुल आबिदीन वारो किरदार वटि तारीख़ अल बिदाया खण तो ॾेखारियां थो न अल बिदाया वन निहाया में हाफ़िज़ इब्न कसीर लिखियो आहे त यज़ीद छोकरनि जो आशिक़ हुयो छोकरेबाज़ी कंदो हुयो यज़ीद कुत्ता पालिया हुया तारीख़ मुस्नद बि थी आहे इमाम हुसैन छो उन सां बगावत कई जो यज़ीद जो किरदार छा हुयो यज़ीद शराब पीअंदो यज़ीद नशो कंदो हुयो नशो करे ऐं पोइ अचे पई जामिया उमविया जेका दमशक में मस्जिद आहे न उन में अचे पई निमाज़ पढ़ाईंदो ॿ रकातूं पढ़ियूं हूंदियूं 4 पढ़ाए वेंदो जे 4 रकातूं पढ़ियूं हूंदियूं त 3 रकातूं पढ़ी सलाम वराईंदो नशो हो न अरे नशो करणु शराब पीअण यज़ीद जो किरदार आहे छोकरेबाज़ी करण यज़ीद जो किरदार आहे कुत्ता पालण ऐं जानवरनि खे पाण में विढ़ाइण जीअं अॼुकल्ह हिते कुकड़ था विढ़ाइनि इहो यज़ीद जो किरदार आहे मुंहिंजे सोणे हुसैन जो किरदार इहो न आहे इमाम हुसैन जो किरदार छा आहे जेॾी महिल 10 मुहर्रम जे ॾींहं ते बि तीर वसिया पे तलवारूं वसियूं पे मुंहिंजे सोणे हुसैन निमाज़ जा सजदा ॾिना पे ऐं मुंहिंजो सोणो हुसैन निमाज़ी हो क़ुरान जो कारी हुयो जिस्म करबला में सिर दमशक जे बाज़ारुनि में नेज़े थिया सुजवान जे ज़बान चुरे पई तरफ़ जे क़ुरान जी तिलावत जी आवाज़ अची रही हुयो त
कुरान पढ़ियो थी कुरान खोले पढ़ियो थी अहल बैत जो हुबदार तो सदाई वता अहल बैत जे तरीके ते हली ॾेखार पोइ तुंहिंजो हुबदार सदाइण पए थो बाक़ी नाले जो हुबदार कम यज़ीदी टोले वारा कंदो वधी तूं छाजो हुबदार आहीं न छापी भंगू करी बेहयाई जा कम करी पर अला नंग तकींदो वती सुलमन जा बेहयान जा कम कंदो वती जानवर विढ़ाईंदो वती सदाई त अहल बैत जे तरीके ते आहे चाहे अहल बैत इहो तरीक़ो सेखारियो मुझे सुने इमाम ज़ैनुल आबिदीन जो तो पुछी त सुन त इमाम ज़ैनुल आबिदीन जो किरदार छा हुयो हर रात में हर ॾींहं में सुनो इमाम ज़ैनुल आबिदीन 1000 रकातूं नमाज नफ़िल अदा कंदो हुयो शियन जा किताब अचवा तोखे ॾेखारियां आयान शिया खोले ॾिस जेके आल तशय्युद जा आलिम खुद लिखनि था त इमाम ज़ैनुल आबिदीन जहिड़ो आबिद दुनिया में ॿियो न थी सघंदो जेको हर रात में हर ॾींहं में 1000 रकातूं नफ़िल नमाज़ पढ़ंदो हुयो पोइ नालो हुयुसि अली औसत पर सॾींदा हुयसि ज़ैनुल आबिदीन यानी आबिदनि जो सींगार सज्जाद सजदन करण वारो अल्लाह जे हुजूर में सिर झुकाइण वारो मुझे महबूब जे बच्चन जो किरदार त ॾिस केॾो आला आहे वदा महबूब सां जे मोहब्बत थी महबूब जे बच्चन सां जे मोहब्बत थी त उन्हनि जे तरीक़े ते हल सुन्नत जी ताबेदारी कर मां तव्हांखे अर्ज़ कंदुसि ऐं पहिरीं बि मां अर्ज़ करे वियो आहियां जे महबूब जे बच्चन सां निस्बत ऐं मोहब्बत रखण वारा आहियो त 5 वक़्त नमाज़ पढ़ो पढ़ंदो कहिड़ा कहिड़ा पढ़ंदो एॾो वारा परियां कोन पढ़ंदो बाबा जेके यज़ीदी हुजनि उहे भली न पढ़नि जेके हुसैनी आहिनि से पढ़नि शिमरे जे जमात वारा उहे न पढ़ो जेके सोने हुसैन वारा आहियो से पढ़ो महबूब जे बच्चन जो तरीक़ो त इहो आहे न हिकिड़ो मां चए थो मां आलम जो ॻाल्हि ॿुधाए थो नथा सम्झो जे इन जवाब ॾियणो छा आहे चवे थो मां इहे असबा वटे जे किना बस आलिम पाण आलिम हर छोटा ये गाली ये सब न करे बाबा बस ये पे यकीन बस को वधी कंदा बस बस छो त हक़ जी ॻाल्हि ॾुखी थी लॻे न हक़ जी ॻाल्हि नथी वणे हक़ जी ॻाल्हि सच जी ॻाल्हि नथी वणे पर असीं चवंदा रहंदासीं छो त असांजी ड्यूटी आहे बाबा को सख्ती सां मञंदो सख्ती सां चवंदासीं को नरमी सां मञंदो त बाहूं ॿधी बि चवंदासीं पर अर्ज़ ज़रूर कंदासीं छॾींदासीं उहा कोन जेसीं असां बि जेर आहियूं छॾींदासीं उहा कोन सम्झो मतां जो त हे मौलवी असांखे छॾे वेंदा छॾींदासीं उहा कोन जेसीं अमल न कंदा ऐं क़ुरान शरीफ़ में हिकिड़ो भेरो अलाह चई छॾिया न अकीमु सलात नमाज़ पढ़ो 700 भेरा क़ुरान में रब चयो नमाज़ पढ़ो 700 भेरा छो चई 700 भेरा हिकिड़ो भेरो चई छॾिया जेके पढ़नि न पढ़नि वञी खॾे जे तरे में पवनि हिकिड़ो भेरो चवे हा अलाह ताला 700 भेरा चयो आहे मन न मन कॾहिं न कंहिं आयत में मन हिते न मञूं त अॻी आयत में मन खणी पढ़े भला हिन मजलिस में न पढ़ी त मन ॿी मजलिस में पढ़े ॿी में न पढ़ी मन 3 में पढ़े पर काचिड़ का ईमान वारी कॾहिं न कॾहिं ज़रूर धोखी पवंदसि समझो था अलाह से हिकिड़ो खणी नबी मोकिले हा हज़रत आदम नबी हुयो न ॿिया नबी छो 1.25 लख नबी आया समझो था तो इहो पैगाम पियो पहुचंदो इहो पैगाम थींदो रहंदो मां मरी वियुसि को ॿियो ईंदो
उहो वियो तो वरी टियों ईंदो पर इहो पैगाम पहुचाइबो रहबो मञण वारा इंशाअल्लाह मञंदा वेंदा अमल वारा अमल कंदा वेंदा वो मुंहिंजा था वो मुंहिंजा पिरी प्यारा इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला नो खे ख़बर हुई त हे पली त मञण वारा न आहिनि हाणे तव्हां तारीख़ खोले पढ़ी ॾिसो त 7 भेरा वियो अथसि किताब करण 7 भेरा हिकिड़े भेरे वञी तकरीर कई हाणे सुञाणो मां केरु आहियां हुसैन इब्न अली आहियां ॾिसो मूंखे सुञाणो मां केरु आहियां ख़बर कोन हुयनि त इमाम हुसैन आहे हुयनि या कोन हुयनि ख़बर पग मदीने वारे जी ॿधई पटको महबूब जो हथ ॿधई ऐं हथ में तलवार ज़ुल्फ़कार मौला अली वारी खई पोइ उन्हनि खे सॾु करे चए पियो त ओ बिचार बिन अबजर ओ कैस बिन रबई ओ फलाणा मां उहो आहियां जॾहिं ख़त लिखी मोकिलियाव मां हुसैन इब्न अली आहियां अचो मूं ते ईमान आणियो हिकिड़ो भेरो चयईं न मञो वरी ॿियो भेरो वियो वरी तकरीर कई कोन मञो वरी टियों भेरो वियो नेठ हिकिड़ो हज़रत हुर्र निकिरी आयो 7 भेरा वञी तबलीग कई 7 भेरा वञी इहा साॻी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त मां हुसैन इब्न अली आहियां चारीअ जो चयो करे वॻ न वारियाऊं तॾहिं सारियाऊं जॾहिं हानीअ संदो हुल थियो रब करीम इंशाअल्लाह सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक नसीब फरमाए मदीने वारे साईं जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए हयाती जा पसा मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी शेर पढ़जी वियो हींअर साईं थोरो